अरे वाह जो कम थी इन पोड़े में अज कयूं कम। बाबा अस्सलाम वालेकुम। बाबा कहिड़ो हाल आहे? खुश आहीं? बाबा मां तोखे तो सुञाणा ही कोन थो। अरे बाबा तू तो सफ़ा मुंहिंजे पीउ जहिड़ो थो लॻी। मुंहिंजे पीउ जहिड़ो? ऐं हू बहू ऐं त भुलिजी पियसि। बाबा मां तोखे तो सुञाणा ही कोन। तूं अबो न आई? ऐं मुंहिंजे अबे जहिड़ो ई बाबा। हे सदको वञा माण्हू माण्हुनि जहिड़ा खोड़। ऐं भुलिजी पियो शहर में मुंहिंजो पीउ छा कंदो? मुंहिंजो पीउ त ॿाराड़ी में आहे। मां शहर में रहंदो आहियां बाबा। बाबा हल त तोखे चांहि पियारियां। चांहि पियारी में? हा बाबा बाबा हल पियूं। ए ख़बर वाह काॾे वठी तो वञी मारे बाबे खे? तुंहिंजो पीउ आहे? अरे यार सदको वञा हिनजी पीउ मुंहिंजे पीउ सां बि शिकिल मिले थी यार। मुझे हिनखे चांहि पियारियां मिड़ई यासी से पूरी चांहि पियारी में? हा हा मूंखे ठग तो लॻई। हा यार मूंखे बि लॻे थो। बाबा रुगो चांहि मां कमु न हलंदो, पाण कढ़ाई बि खाईंदासीं। वाह हाणे त सफ़ा पक थी ए सफ़ा ठग थई एतबार कंदे मां तो चांहि ओॾो ॾे करे चली। अरे माण्हू जहिड़ा घणा तूं हले पी मां आहियां जा तूं कढ़ाई खाओ न बाबा। हा बाबा हले 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 वाह हले 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 कढ़ाई तोखे खारायां। अरे बा ॻाल्हि तो ॿुध न। ॿुधा ॿुधा ॿुधा। मुर्गी सिंधी हुजे बिल्कुलु और नरम। नरम छो? अरे बाबा नंद कोन हल न। अरे बाबा और ॿी ॻाल्हि इहा आहे त कारा मिर्च घटि हा। सावा मिर्च घटि हा लूणु घटि हुजे माना मसालो नॉर्मल। छो जो बाबा शुगर जो मरीज़ आहे न। अरे बाबा भाई ये घटि मसाला हुजनि ठीकु आहे न हाँ बाबा? कढ़ाई माना किलो खन हुजे? ओके हुजे हा वाह किलो हुजे ॿ हुजे? अबा 1.5 किलो कराइजांइ छो जो 1.5 किलो ऐं हिकिड़ो खाईंदो आहे। वो मानी खाईंदे या रुगो निजी कढ़ाई? रुगो निजी कढ़ाई। हा हले हले बाबा सद कोन। अरे बाबा ॻाल्हि ॿुध हा हाणे कढ़ाई जो मज़ो तॾहिं थींदो जॾहिं पोयां खां टेंशन न हुजे। हा घर जो हिकिड़ो नंढो कमु आहे सही उहो कयूं त पोइ लागी थो हली कढ़ाई खाऊं। ओके हाँ हाँ, भले। हलिया ही साम्हूं दुकान आहे न जी जी हिन वटि हलिया। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं दुकान त आजो आहे? हाँ सही। बाबा हेॾा तूं वे तूं त वे हाँ ॿ मिंट भाउ सां कमु आहे जी मां अचां थो 2 मिंट। ठीकु आहे ओके हा ओके। हेॾा साईं यार रोज़ माण्हू भुलिजी पवनि न ॾाढो मज़ो थी वञे। देखो कढ़ायूं मच्छूं गोश्त अरे मुर्गियूं नंढो थी पओ आहे। बाबा ही सामान पंहिंजो आहे न? हाँ बाबा हे हा, सामान हे- पंहिंजो आहे। हे सभु सामान खपे मूंखे। सब आई ग्राहक भलो अची वियो आहे। यार हे तुंहिंजा स्टूल खपनि घणा आहिनि? 4-5 स्टूल अथई? हाँ 4-5। खटा आहिनि कुझु हा। ही तुंहिंजी रेती छाणियूं छाणियूं ही खटूं पंहिंजूं आहिनि न? हाँ ये खटो पंहिंजी हे आहे। खटूं ही वॾो स्टूल इहे सभिनि जो घणो किरायो वठंदे? बाबा किरायो अलॻि अलॻि आहे न कंहिंजो 200 आहे कंहिंजो 100 आहे कंहिंजो 300 आहे। बाबा मूंखे सभिनि जो मिलाए करे ॿुधाए 2 ॾींहंनि जो किरायो। 2 ॼणनि जो किरायो बस 5000 हिकिड़े ॾींहुं आहे 5000 ॿिए ॾींहुं आहे 10000 थींदा। ऐं ही खणा थो वञा आऊं हाँ पर पोइ तव्हां छा ज़मानत में कुझु रखंदा हुया? बाबा NIC कार्ड ओरिजिनल वठंदा आहियूं जा वरी को ज़ामिन हुजे को अहिड़ो। हाणे ॻाल्हि ॿुध हा। हाणे न कोई NIC आहे मूं वटि न को कोड़ो ज़ामिन आहे। अच्छा। बाक़ी हाणे बाबो मुंहिंजो वेठो आहे तो वटि हाँ गॾा बाबो हाँ बाबो इनखे विहारे वञा थो पर सामान छॾे हा। ऐं तोखे पैसा बि एडवांस ॾेई थो वञा ऐं तुंहिंजो इहो किरायो बि तोखे ॾेई थो वञा। न त बाबे को मां पुछां सही न अरे बाबा। बाबा हाणे तोखे एतबार कोन्हे छा? पीउ आहे मुंहिंजो तूं छा? बाबा उहो वेहे त सही हाँ, ख़बर ये आऊं विहारियां। बाबे खे तूं भली बिहारी त भई वेठो हुजे ईअं न चलजो सां हा बसि ठीकु वेठो ठीकु आहे। हा हा हले हा, हले भले हले हाणे हले बाबे सां ॻाल्हाए। मां सोचियां त पोइ त कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधायां। अरे मुर्गी में त हथ ई कोन लाइण ॾींदोसां न। मच्छी कढ़ाई हुजे न मच्छी जेका कढ़ाई थींदी आहे। अरे चवंदोसां परे थियो मां खाईंदुसि अकेलो मां भई चयासि कढ़ाई मां अचईंदो बाबा इहो कॾहिं कचो कमु कयो कोन्हे को पर हाणे कहिड़ो हिकिड़ो कचो कमु- कमु कयो कोन्हे था? बाबा ॾिस न तुंहिंजो पीउ अगरि हा करे त पोइ माण्हू इहो थिए असां कार्ड को सवाइ न ॾींदा आहियूं। अदा कार्ड खां वधीक जहिड़ो छा कंदो मुंहिंजो पीउ हा, हली वेठो हाणे पुछऊं था न बा। हा बाबा बाबा इहो तोखे मूं चयो थोरो कमु आहे कमु लाइ वठो त पोइ हिकिड़े पासे थियूं। हाणे तूं हिते वेह भाउ वटि त मां वञा पंहिंजो कमु लाइ अचां ठीकु आहे? बाबा हे तव्हांजो पुटु आहे तव्हां वेठा हो? हा भाई मुंहिंजो पुटु आहे मां वेठो आहियां। पोइ कढ़ाई जे करे पुटु न कयां छा कंदोमांसि न खाराईंदे भॼी ईंदोमांसि। तव्हां वेठा हो? बाबा भली खणी वञ का ॻाल्हि आहे। हा हा आई बाबा बाबा तव्हांजे पुट जो नालो छा आहे बा? अबा मूंखे ख़बर ई कान्हे। पुटु तव्हांजो आहे तव्हांखे नालो ई ख़बर न आहे? मूंखे बि हाणे ख़बर पई आहे बा त हा हा बाबा हिते वेठो आहीं?
शुक्र अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो पुट ॿियो बची वियो। छा थियो? अबाए तुआरो भाई सामान खणी आ, खटू खणी आ, छाणा खणी आ, रस्ते में विझी चे मां अचां तो मोटी तो अचां, बाबे के विहारी वेठो आ। सामान खणी आ? हां कादे बा तू भी वे ना छो तुआरो पी वेठो आ। हे मैं पी ना है बाबा, मैंने सुञाणा ई कोन थो।